अस्सलाम वालेकुम, मां आहियां असलम हैदर। जीअं त चोलिस्तान केनाल इंतहाई अहम इशू जंहिं ते सिंध जो समूरो माण्हू शागिर्द हुजे, मुलाज़िम हुजे, वकील हुजे, सहाफ़ी हुजे, इंजीनियर हुजे, डॉक्टर, सभु सरापा एहतिजाज आहिनि। इस्पतालुनि में एहतिजाज थी रहिया आहिनि, स्कूलनि में एहतिजाज थी रहिया आहिनि, हर हंध ते एहतिजाज हली रहियो आहे। ऐं अॼु जॾहिं इंतहाई अहम मामिलो साम्हूं अॼु इहो आयो आहे त अवाम त एतिरा एहतिजाज कया, उन मथां केस बि दाख़िल थिया, उन्हनि खे इहो बि चयो वियो त केनाल नथा ठहनि, इहो ग़लति आहे ईअं। पर अॼु पीपल्स पार्टी पाण मञियो आहे त हू इन केनालनि जे ख़िलाफ़ु एहतिजाज जो हुननि ऐलान कयो आहे ऐं इहो इक़रार कयो आहे। निसार खोड़े साहब प्रेस कॉन्फ्रेंस ॻाल्हि ॿोल कंदे इहो चयो आहे त हुननि खे ख़बर पई आहे, ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त केनालनि ते कमु हली रहियो आहे ऐं असीं सब्र ऐं तहमुल खां कमु वरितो, पर हाणे असीं एहतिजाज तरफ़ वञूं था। ऐं निसार खोड़े साहब चयो आहे त सॼी सिंध में अंगारे जे ॾींहं ते हर ज़िले में केनालनि जे ख़िलाफ़ु एहतिजाज कयो वेंदो। इहो ॾाढो ज़बरदस्त थियो, सुठो फ़ैसिलो आहे त पीपल्स पार्टीअ खे इहो ऐलान केनालनि जे ख़िलाफ़ु जेको अॻ में करणु घुरिजे हा, तमामु घणो अॻ में, पर हुननि कयो। पर हिकिड़ो जेको ॿियो इंतहाई इन जो अहम पासो आहे जंहिं ते सिंध जो माण्हू सवाल बि उथारे पियो थो त पीपल्स पार्टी जॾहिं ऐलान करे थी त पीपल्स पार्टी एहतिजाज जो ऐलान थी करे, पर पीपल्स पार्टी सरकार आहे। कंहिंजे ख़िलाफ़ु पीपल्स पार्टी एहतिजाज कंदी? छा पंहिंजे ख़िलाफ़ु कंदी? छो जो मां पाण सरकार हुजां, मां पाण सदर हुजां, वज़ीर आला हुजां ऐं मां पाण एहतिजाज कयां त उहो कंहिंजे ख़िलाफ़ु एहतिजाज? पंहिंजे ख़िलाफ़ु एहतिजाज हूंदो त मां पंहिंजे ख़िलाफ़ु ई एहतिजाज पियो कयां। सरकार ऐलान कंदी आहे, सरकार फ़ैसिला कंदी आहे। मज़म्मतूं, एहतिजाज, मुतालबा ऐं सेमिनार, इन में करारदादूं, इहो त आम माण्हू कंदो आहे। उहो आम माण्हू त पंहिंजो किरदारु अदा करे रहियो आहे, उहो एहतिजाज करे रहियो आहे। ॿ एहतिजाज ॿिया बि पीपल्स पार्टी जा गॾु थी विया इन सां, उहे बि अचनि था, सुठी ॻाल्हि आहे, आवाम सां गॾिजी विया ऐं एहतिजाज कनि था। ऐं निसार खोड़े साहब जॾहिं इहो बि चयो आहे त मां उन्हनि खे सलाम थो कयां जिन माण्हुनि एहतिजाज कया आहिनि। माना हाणे इन ते ज़रूरु पीपल्स पार्टी पाण खे पोइ ते आंदो आहे। जमील सुमरो जीअं चयो आहे त पीका कानून तहत केस दाख़िल थींदा, हीअं माना अञा बि सिंध जे माण्हुनि सां हिकु त ज़्यादती, हुनजो पाणी बंदि कयो वञे, केनाल ठाहिया वञनि, जेके वोट ॾियनि था उहो उन ते एहतिजाज न करे, उहो उन ते फ़ैसिला न करे, उहो ते ॻाल्हाए न ऐं उन ते उहो उनखे हक़ु न वठी ॾिए। मथां वरी उनखे अगरि जमील सुमरो साहिबु चवे त तव्हां ते केस दाख़िल थींदा, पीका कानून थींदो। हाणे उन्हनि माण्हुनि खे धमकियूं ॾिनियूं वञनि जिन इन ई पार्टीअ लाइ MRD तहरीकुनि में नवाब शाह, मोरो, मेहड़, दादू, इन्हनि उते गोलियूं हलियूं पिए ऐं इहे माण्हू सीना कढी पंहिंजा बीठा ऐं उहे इन्हनि शहादतूं माणियूं। हाणे उन्हनि माण्हुनि खे माना धमकियूं ॾियणु, जंहिं मां इहो वाज़े आहे त माना इहा केॾी न कम अकली चइजे त जॾहिं सॼी सिंध एहतिजाज करे रही आहे, उनजे जीअण मरण जो पाणी वारो इशू हुजे, उन ते चइजे तव्हां ते हिकिड़ो नंढिड़ो पीका कानून, जेके आम माण्हू असांजो पीको साइकिल हलाए आम माण्हू वॾो थियो आहे, हाणे उनखे इहे धमकियूं ॾियनि त माना इन सां इहो साबित थिए थो त रहंदो खंदो इन अञा बि माण्हुनि खे इश्तिहाल में आणे। ऐं इहो कमु जेको जमील सुमरे कयो, इहो त रहंदो कंदो, ईअं त आवाम खे अञा बि वधीक पाण खे गारियूं ॾियारणु त जीअं आवाम खे इश्तिहाल में अचनि ऐं माण्हू अञा बि पीपल्स पार्टी खे गारियूं ॾियनि। सो हीउ इंतहाई ख़राबु कमु जमील सुमरो कयो। पर हिन वक़्तु निसार खोड़ो आजिज़ धमरा हिकिड़ो सियासी तौर ते हिकिड़ो सुठो कमु कयो आहे जो हुननि अची ऐलान कयो आहे त असीं बि केनालनि जे ख़िलाफ़ु आवाम सां गॾु बीठा आहियूं ऐं असीं उन्हनि खे सलाम था कयूं। जॾहिं सलाम था कनि त लाज़मी आहे उन्हनि ते फ़र्ज़ु बि थिए थो पीपल्स पार्टीअ ते त उन्हनि माण्हुनि खे जेके उहे सलाम कनि था एहतिजाज करण वारनि खे, त उन्हनि ते जेके केस दाख़िल थिया हुआ हुकूमत, उहे बि केस वापसि वठण जो ऐलान करे। छो जो हुकूमत उन्हनि खे सलाम थी करे त माना हुननि जेको कमु कयो उहो बहितरु कयो। अॼु जॾहिं पीपल्स पार्टी पाण एहतिजाज तरफ़ अची वई आहे त उहो एहतिजाज करे थी। इहो एहतिजाज माना आवाम वटि खोड़ इन जा सवाल साम्हूं अचनि था, असां वटि बि इन जा सवाल अचनि था त इहो एहतिजाज में सां अॻ में करणु घुरिजे हा। ऐं इहो इन ते इहो चवणु त केनाल नथा ठहनि, कहिड़ो केनाल, छा आहे, तमामु वॾो गिराफ़ पंहिंजो किराइणु, अवाम खे कूड़ो करार, अदीब दानेश्वर लिखारनि सभिनी खे कूड़ो करार ॾियणु, माण्हू उते वञी पहुता, सैद ज़ैन शाह उते वञी पहुतो, ॿिया सहाफ़ी दोस्त उते वञी पहुता, उन सभिनी खे इहो चवणु त न किथे बि नथो थिए। त ॾिसो हीउ जदीद दौरु आहे, हाणे माण्हू कंहिंजे अखियुनि में धूड़ विझी छॾे त केनाल नथा ठहनि। इहो जेकी शइ आहे अॼु खां 6 महीना अॻ में
रिकॉर्ड ते मौजूदु आहे, मुंहिंजो वीडियोज़ मौजूदु आहिनि। असीं 6 महीना अॻु में चयोसीं त केनालनि ते कमु हले थो, फ़ैसिला थिया आहिनि, पैसा मंज़ूर थिया आहिनि, हिते कमु पहुतो आहे, पर मुसलसल उन खां इनकार कयो वियो। अॼु जॾहिं सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे, माण्हू एहतिजाज करे रहिया आहिनि, त जेको कुझु थी रहियो आहे, सिंध तबाह थी वेंदी, सिंध जो पाणी बंदि थी वेंदो, उन ते पीपल्स पार्टी इहो चवंदी रही त न, कुझु बि न पियो थिए ऐं का बि शइ नथी थिए। पर अॼु जेको सियासी फ़ैसिलो थियो आहे उहो त सुठो थियो आहे, पर पोइ बि अॼु सुवालु ज़रूरु इहो पीपल्स पार्टी लाइ थिए थो त उहो इक़्तिदार में मौजूदु आहे, इक़्तिदार में उन्हनि जो आला उहिदा आहिनि, उन्हनि वटि 2 सूबा आहिनि, उन्हनि वटि सिंध जो वज़ीर आला, बलूचिस्तान जो वज़ीर आला, उन्हनि वटि 2 हुकूमतूं आहिनि, सेनेट में हू वेठा आहिनि, सदर उन्हनि जो एॾनि वॾनि उहिदनि ते वेठल माण्हुनि लाइ लाज़मी आहे। सवालु हक़ बजानिबाह सवालु ठहे बि थो त पीपल्स पार्टी सम्झे थी जॾहिं त हू मजबूर आहे, उन्हनि ताक़तवर धुर नालो जंहिं ही फ़ैसिलो कयो आहे चोलिस्तान केनाल जो, असीं बि सम्झूं था त ही कंहिं फ़ैसिलो कयो आहे, कंहिं ऐलान कयो आहे, उन जो सहूलियतकार थियण खां बहितर हो त पीपल्स पार्टी अगरि सम्झे थी त उन ॾाढो मजबूर आहे, नथी ॻाल्हाए सघूं, त इक़्तिदार खे अवाम ख़ातिर दुनिया में थियो आहे। ग़लति फ़ैसिला आमिरनि हया ऐं हिन मुल्क में इन पार्टीअ जा ख़ुदि असां तारीख़ में ॾिसूं था, ग़लति फ़ैसिलनि ते उहो इस्तीफ़ाऊं, पाकिस्तान में ॿियूं बि जमायतूं मौजूदु आहिनि, उन्हनि MNA तां इक़्तिदार तां इस्तीफ़ानो लत हणी हलिया। त पीपल्स पार्टी लाइ हीउ मौक़ो आहे त पीपल्स पार्टी बि अवाम ख़ातिर 7 करोड़ माण्हू जॾहिं एहतिजाज करे रहियो आहे, उन्हनि ख़ातिर इक़्तिदार खे लत हणी अवाम सां गॾु बि इहे माण्हू जेके पीपल्स पार्टी ख़िलाफ़ु एहतिजाज था कनि, उहे पीपल्स पार्टी खे सलाम कंदा त पीपल्स पार्टी आख़िर में उन्हनि सां गॾु, आख़िर में देर ई देर पर उन्हनि सां गॾु बीठी। अगरि उन सां गॾु नथी बीहे त अवाम जो ॾिसो, कंहिंजो अगरि इन ते असीं ईमानदारी सां तज़ियो कयूं था त इन में कंहिंजो नुक़सानु कोन्हे, एहतिजाज करण वारनि खे को नुक़सानु कोन्हे, क़ौम परस्तनि जो क़ौम परस्तनि खे फ़ाइदो आहे इन सां, त उहे इन में एहतिजाज कंदा, उनजी वधीक हिमायत अञा अवाम में मक़बूलियत थींदी। नुक़सानु पीपल्स पार्टी जो आहे, छो जो पीपल्स पार्टी एहतिजाज, पीपल्स पार्टी सिध वई आहे, पीपल्स पार्टीअ जो गढ़ बुनियादु मर्कज़ सिंध आहे, उन तां अॻियां वधी करे पीपल्स पार्टी सियासत बि कंदी आहे, पीपल्स पार्टी गेम बि कंदी आहे, पीपल्स पार्टी सेनेट बि वठंदी आहे, सीटूं बि वठंदी आहे, पर उनजो जेको बेस आहे उहो सिंध आहे। हाणे अगरि सिंध जो माण्हू माना कूड़ा वोट बि हलो ठीकु आहे, कूड़ा वोट बि असां विझराए तव्हांखे उहे ताक़तवर धुरियूं अगरि पीपल्स पार्टी खे चवनि बि त कूड़ा वोट विझराए ताईं खटाईंदासीं, पर उहे कूड़ा वोट बि केतिरा, जॾहिं हेॾो वॾो एहतिजाज अचे ऐं सॼी सिंध रोड ते हुजे, सॼी सिंध सरापा एहतिजाज हुजे, त आख़िर में उहो वोट विझण लाइ को भला एतिरो हिकिड़ो फ़ोटू त खपंदो न, त 5 माण्हू वोटनि लाइ विया ऐं पीपल्स पार्टी खे वोट ॾेई आहे। सो पीपल्स पार्टीअ जो पंहिंजो नुक़सानु थी रहियो। अॼु जेको पीपल्स पार्टी फ़ैसिलो कयो आहे, निसार खोड़ो वारनि इहो फ़ैसिलो कयो आहे, उहो सही आहे, बहितर आहे। अॼु असीं इन ते तफ़सीली वरी बि पाण इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ मामिलो हाणे कहिड़े तरफ़ ईंदो ऐं छा सरकार ऐलान कंदी, कहिड़े तरफ़ ईंदो, हुकूमत हाणे त ऐलान उनखे कंदी या अञा इन ते बज़द रहंदो, या हुकूमत सां गॾु, सरकार सां गॾु पीपल्स पार्टी रुगो अवाम सां पीपी बीहंदी ऐं सरकार, सदर ऐं ॿिया हुकुमरान ॿिया जंहिं उहे उन सां, इन जे अवाम सां न हूंदो, उहे सरकार सां बीहंदा। इन ते असीं ॻाल्हि ॿोल अपडेट कंदा रहंदासीं। वधीक जेके बि इशू हूंदा तेसिताईं